नाज़रीन, चंबड़ में सरकारी खातन के मुलाजमन पारा ऑफिसर ने स्कूल ने अस्पताल की तालाबंदी की वही है। तफ़सील ले रहा है अशरफ मंगरियो। जी अशरफ, छा तफ़सील है न? जी बिल्कुल, नागरिक ने बुधाया चंबड़ में भी सिंध इतलाह ॻाल्हाए जे सॾ ते सिंध के सरकारी खातन के मुलाजमन पारा तालाबंदी करे RSC अस्पताल के मुलाजमन डॉक्टर दिलदार मुगल, डॉक्टर शकील लिगारी, डॉक्टर रुस्ता समूह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अस्पताल की तालाबंदी करे एहतजाज किया है। अॼु ॿिए मरहले में हिननि जो चवणु आहे 7 ॾींहं बि असांजो एहतजाज जेको आहे तहरीक जेका आहे उहा जारी आहे ऐं हिननि जो चवणु आहे त रोज़ जी बुनियाद ते 4 कलाक एहतजाजी धरणो हणी ऐं बाइकाट कयो वेंदो ऐं हुन हवाले सां हुकूमत खे आगाह करायोसीं त मुलाज़िमनि जा जज़्बात बुलंद आहिनि। मुलाज़िम हिकु हफ़्तो गुज़री वियो आहे, हुकूमत को बि फ़ैसिलो न कयो आहे। मुलाज़िमनि जो हक़ में फ़ैसिलो ॾेई बेचैनी असांजी ख़तमु कई वञे, मुलाज़िमनि जो इहो मुतालबो आहे ऐं मुतालबा जेके आहिनि मंज़ूर न कया विया त ॿी सूरत में जेको ते सॼी सिंध जा मुलाज़िम जेको बिलावल अॻियां वॾी जेको अंग में धरणो हणंदासीं। हिननि जो चवणु आहे त असांजो धरणो जेको आहे मुतालबनि जी मंशा लाइ जारी रहंदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो चंबड़ में जे सॾ ते चंबड़ जा सरकारी मुलाज़िम 7 ॾींहं सराबा एहतजाज कंदा आहिनि। औरतुनि ऐं मुलाज़िमनि वॾे अंग में जेको तइदाद में जेको एहतजाज में शिरकत कई। चंबड़ मुलाज़िमनि पारां पेंशन में कटौती बंदि ऐं DRO जारी करण ऐं ग्रुप इलेक्शन ऐं ॿियनि फंड में बहाली ऐं पघार में वाध समेत मुख़्तलिफ़ मुतालबनि जी मंशा। चंबड़ एहतजाज में रेवेन्यू एजुकेशन समेत ॿियनि खातनि जा मुलाज़िमन शामिल आहिनि। मुलाज़िमन चिटा ॾींदे चयो आहे त जेकॾहिं संदर मुतालबनि जी मंशा जेको न मञिया विया त एहतजाज जो जेको सिलसिलो आहे उहो जारी रहंदो। चंबड़ जा मुख़्तलिफ़ जेके स्कूल आहिनि, जेके प्राइमरी मिडल स्कूल ऐं ॿिया जेके आहिनि समूरा स्कूल बंदि कयल आहिनि ऐं मुलाज़िमनि जेको आहे एहतजाज करे रहिया आहिनि। जी अशरफ, अवां जी महिरबानी।